अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। काछे जो कूदर इंसानियत ऐं सिंध लाइ जाखोड़ींदड़ डॉक्टर करम रुस्तमाणी बि विछोड़े जो वर्लाप ॾेई वियो। डॉक्टर करम रुस्तमाणी प्राइमरी तालीम स्कूल घंडतड़ मां 4 दर्जा पास करे नवाबशाह जे स्कूल में दाख़िला वरिती। मैट्रिक DC हाई स्कूल नवाबशाह मां पास कया ऐं इंटर सचल सरमस्त कॉलेज नवाबशाह ऐं MBBS LMC जामशोरे मां पास कया। सियासी अदबी ऐं समाजी तौर तमामु घणो मुतहरिक रहियो। लतीफ़ संगत सिंध जो मरकज़ी बानी मेंबर ऐं उहिदेदार बि रहियो। 1981 खां 1982 ताईं GA सिंध स्टूडेंट्स फेडरेशन जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रहियो। सिंध ग्रीन डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जो बानी रहंदड़ डॉक्टर करम अली रुस्तमाणी कराची जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में मेडिकल ऑफिसर जूं ख़िदमतूं बि सरअंजाम ॾींदो रहियो। हुन 1000 खां वधीक मज़मून लिखिया जेके मुख़्तलिफ़ अख़बारनि में पिणु शाया थिया। हुनखे औलाद में 3 पुट ऐं 4 नियाणियूं आहिनि। उन्हनि में हिकु पुटु राजा धीअ सूंह ऐं परी अमेरिका में ज़ेरे तालीम रोज़गार सां जुड़ियल आहिनि। डॉक्टर करम रुस्तमाणी सिंध जे सियासी मंडल में क़ौम परस्ती जो बहितर रोल अदा कंदो रहियो। डॉक्टर करम रुस्तमाणी खे भेटा पेश कंदे ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग लिखियो, हू इंतिहाई प्यारो माण्हू सिंध ख़ासि करे काछे जो सघारो आवाज़ हो। संदसि मरतीअ ते संसाक ऐं सारी सिंध सां ख़ासि करे क़ौमी कारकुननि सां अरमान जो इज़हार कजे थो। शाल संदसि जाखोड़ जो तसलसल जारी रहे। ख़ूबसूरत लेखक मोहम्मद बख्श ॾाहिरी लिखियो, सिंध सां अज़ली मुहबत कंदड़ डॉक्टर करम अली रुस्तमाणी सां ज़िंदगी जा काफ़ी साल गॾु गुज़रिया। उन दौर जूं सारूं पचारूं कंदे अखियुनि मां नीर वही पवनि था। डॉक्टर करम अली रुस्तमाणी न कॾहिं का आमिर अॻियां झुकियो न वरी मुल्क जूं असल क़ुवतूं खेसि ख़रीद करे सघियूं। साईं GM सैद खां पोइ डॉक्टर करम अली रुस्तमाणी जे अखियुनि मां सिंध लाइ अलाए केतिरा भेरा ॻोढ़ा वहंदे ॾिठा। उन दौर में डॉक्टर करम अली रुस्तमाणी GA सिंध जो अहम किरदारु ऐं साईं GM सैद खे तमामु घणो वेझो हूंदो हो। अॼु जॾहिं विछोड़े ते सॼो ॾींहुं ॻोढ़ा ॻाणींदे गुज़रियो आहे तॾहिं पंहिंजी लाइब्रेरी में पियल डॉक्टर करम अली रुस्तमाणी जूं 35 साल अॻु जूं तस्वीरूं ॾिसी रहियो आहियां। तस्वीरूं नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंसिंग जूं आहिनि। उन वक़्तु आउं संदसि हुकुम ते GA सिंध जूं प्रेस रिलीज़ूं ठाहींदो हुअसि। सिंधी नारी तहरीक तरक़ी पसंद विंग नवाबशाह यूनिट जी प्रेस रिलीज़ ठाहिण जो कम बि मुंहिंजे हवाले हूंदो हो। सिंधी नारी तहरीक तरक़ी पसंद विंग में संदसि भेण मारी सिंधी मरकज़ ते हूंदी हुई। नवाबशाह नारी तहरीक में डॉक्टर करम अली रुस्तमाणी जी घरवारी ऐं डॉक्टर रुखसाना पीरीत चनड़ सारगुल भट्टी शनाज़ लाखो सीमा ऐं समीना महर ऐं हिकु भंगवार कबीले जी छोकिरी तमामु घणियूं सरगर्म हूंदियूं हुयूं। डॉक्टर करम अली रुस्तमाणी सां यादगिरियुनि जे सफ़र जो हिकु तमामु वॾो सिलसिलो जुड़ियल आहे जेको मरहलेवार लिखिबो। डॉक्टर करम अली रुस्तमाणी GA सिंध जो उहो मुतहरिक ऐं यगानो किरदारु हो जंहिं ते सिंध जी धरती फ़ख़्रु कंदी रहंदी। खेसि उन दौर में नबीला शाह जे पुरस्रार मौत झोरे विधो हो, छाकाणि त नबीला शाह बि GA सिंध जी उहा कारकुन हुई जेका कॾहिं बि न झुके। तॾहिं साणसि गॾु 2 ॿारड़ा बि हूंदा हुआ। संदसि पुटु संघार मलिक मोरे में बजराणी लेगारी वाक़े में नुशर फ़िरोज़ जो SP हो। बसि उहे यादूं दिलि खे ग़मगीन कंदियूं रहनि थियूं। अॼु डॉक्टर करम अली रुस्तमाणी जे विछोड़े ते यादगिरियुनि जो सफ़र मूंखे बेहदि उदास करे रहियो आहे। डॉक्टर करम अली रुस्तमाणी खे भेटा पेश कंदे नामियारो साफ़ी नेमत खोड़ो लिखे थो, डॉक्टर करम रुस्तमाणी बि मोकिलाए वियो। उहा 1996 जी ॻाल्हि आहे। मां कॉलेज में पढ़ंदो हुअसि। उन वक़्तु जामशोरे कॉलोनी में न जामशोरे फाटक जी एरिया में दोस्तनि वटि रहंदो हुअसि। हर रोज़ु उतां ई गुज़रणो पवंदो हो जिते डॉक्टर करम रुस्तमाणी जी क्लिनिक हुई। मतिलबु त जामशोरो कराची रोड ते बिल्कुलु ॻोल्हाए वटि। हिकु भेरे तेज़ बुख़ार में डॉक्टर वटि वियुसि जेको उन वक़्तु ॾींहुं राति मौजूदु हूंदो हो। डॉक्टर चेकअप कयो ऐं दवा ॾिनी। हुन मूंसां ईअं ई कचहरी कई जीअं हर मरीज़ सां कंदो हो। ख़ासि तौर ते नौजवाननि खे ज़बरदस्त नमूने पियो हिमथाईंदो हो। डॉक्टर फीस न वरिती।
दवा पाण ॾिनाई ऐं चांहि पिणु पीआरियाई। उहो ॾींहुं पोइ ॼण त डॉक्टर करम सां कचहरी मामूल बणिजी वई। हूअ साईं जो सचो ऐं सालेह कारकुन हो ऐं असां बि निडड़ा वर्कर। उहो सिलसिलो डिघो अरसो हलियो ऐं पोइ डॉक्टर साहिबु जामशोरे खे छॾे कराची हली वियो। कुझु महीना अॻु वाही पांदी यूथ कॉन्फ्रेंस में वञणु थियो त वापसी ते साईं यूसुफ रोस्तमाणी असां सां गॾु आयो। हुन ॿुधायो त डॉक्टर करम जो सोट आहे ऐं पोइ वधीक हाल अहवाल ॾिनाई त डॉक्टर साहिब जो औलाद अमेरिका में आहे ऐं पाण कराची में रहे थो। उन खां अॻु जामशोरे में रिहाइश दौरान डॉक्टर साहिबु आवाम जी ख़िदमत सां गॾु हिकु ॿियो कमु बि कयो। उन वक़्तु अञा मौसमियाती तब्दीली जो मामिलो ईअं उजागर न थियो हो जीअं हाणे थियो आहे, पर डॉक्टर साहिबु उनखां अॻे ई वणकारी जी हिकु ज़बरदस्त मुहिम शुरू कई ऐं उन मक़सद लाइ हिकु तनज़ीम पिणु ठाही हुई। डॉक्टर करम रोस्तमाणी उहो इंसानु हो जंहिंजी क्लिनिक ते वञण लाइ पैसनि जी ज़रूरत न पवंदी हुई। हिकु त हुनजी फीस नाले मातर हुई ऐं ॿियो त हू अक्सर ग़रीब ॻोठाणनि, जाबलू माण्हुनि, मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो मुफ़्त इलाज पियो कंदो हो, जंहिंमें ते बि चकास ऐं दवा दरमल सां गॾु ड्रिप लॻाइण बि शामिलु हो ऐं कॾहिं कॾहिं त माण्हुनि खे भाड़े जा पैसा बि ॾींदो हो। अॼु ख़बर पई त डॉक्टर साहिबु हमेशह लाइ मोकिलाए वियो। अखियूं नम थी वियूं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।